नज़रवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे नारा केनाल के भेट बैठी वेझो अलड़ कड़ियो वट 6 फुट गारो फसल पानी हेठ। मुकामी ज़मींदारनि दां कई आहे त गारा रोज़ जा मेमूल बणियल आहिनि। खिपरो वेझो भेट बैठी लग नारा केनाल मां अलड़ कड़ियो वटां गारो पइजी वियो आहे। ज़मींदार सजाद मरी मूजिब 6 फुट गारो पइजी वियो आहे। गारे सबब हारिन जा घर समेत पोखियल फसल पानी हेठ अची विया। ज़मींदार मूजिब नारा केनाल के गारा पवण रोज़ जो मेमूल बणियल आहे। हिन गारे पवण जो बि आपाशी अमले खे इतला करे छॾियो आहे, पर अञा ताईं को बि अमलो या अमलदार गारे वारे हंधि नाहे पहुतो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।